हाणे विढ़ंदासीं जो वणंदासीं अच्छा तो सर गॾु आहियूं जहिड़ो आहे तोसां ज़ालिम जहिड़ो आहे पोइ देरि न कयो हलो अली कमाल खान जे उतां जो घेराव था कयूं हलो केरु त आहे कमाल खान हाकम खान हिकिड़ो नंढड़ो मसइलो थी पियो आहे मां हुनखे हल करे अचां थो तव्हां 2 मिंट वेहो जेकॾहिं ज़रूरत हुजे त मुंहिंजा हमरा हाज़िर आहिनि न हाकम खान हीउ मुंहिंजे ॻोठां जो मसइलो आहे हिनजी हेल्प मां पाण कंदुसि अचो हे भले छा खपे छा खपे छा खपे मूंखे केरु तव्हां ॿुधाए सघे थो त तव्हां सां कहिड़ो मसइलो आहे ऐं मूंखे इहो ॿुधायो त तव्हांजो मुख केरु आहे जेको ॻाल्हियूं कंदो तव्हां हिते छो ऐं छा लाइ गॾु थिया आहियो ॿुधायो मूंखे ख़ामोश छो आहियो हा बाबा साईं इहो असांखे मंज़ूर चयो न छो न मूं न छो साईं मूं न छो न बाबा साईं असां तुंहिंजा खादम ही सॼो कुझु आमिर करायो आहे आमिर हा कमाल खान मूं हिननि खे गॾु कयो आहे पंहिंजो हक़ विड़ी वठण जे लाइ अच्छा त तव्हां हाणे मूंखां विड़ी हक़ वठंदो आमिर तूं कहिड़े हक़ जी ॻाल्हि थो करी हिकु त तव्हां ॻोठ जे नियाणियुनि खे क़ैद कयो आहे ॿियो त गफ़ार खान जेका ज़मीन हिननि खे ॾिनी आहे उनजो कब्ज़ो हिननि खे ॾियणो पवंदो हा रखे पंहिंजो हक़ खपे बस कयो कमाल खान हाणे तूं हिन हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाए नथो सघे हीअ आवाज़ ओसी ताईं ख़ामोश न थींदो जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं तुंहिंजी मौत खां पोइ उहो त आवाज़ दॿजी वेंदो न कंहिं कंहिंखे मारींदे कमाल खान कंहिं कंहिंखे मारींदे हर हुन माण्हू खे मां पूरो कंदुसि जेको कमाल खान जे ख़िलाफ़ वेंदो अचो मूंसां आमिर आमिर छा थियो कमाल खान हाकम खान हिकिड़े खे मारणो पियो जेको तमामु घणो ॻाल्हाए मसइलो तमामु वधी वियो तूं छा थो सम्झी कमाल खान त ॿीहर ॻोठ वारा गॾु कोन थींदा हाकिम खान हाणे 2 माण्हू पाण में गॾु बि ॻाल्हाईंदा कोन छो जो मां एतिरी दहशत ॿाहिरि पखेड़ी आहियां तुंहिंजा ॾींहों ॾींहुं कम वधंदा पिया वञनि कमाल खान कॾहिं थो हली पार्टी चेयरमैन सां मिलण लाइ हाणे सिर्फ़ु रबन जो बिलो करणु पोइ असां लाइ मैदान बिल्कुलु रबन मरण लाइ हिते ईंदो हा हाकिम खान रबन खे तूं आज़माए चुको आहीं हू मजबूर आहे क्षमा मथां बचण लाइ परवानो थी हिते ज़रूरु ईंदो आशिक़ बि वॾी ज़ालिम ज़ात आहे मौत खे ॾिसी पोइ बि नथा मुड़नि हा हाकिम खान तूं यकीन करी न त आशिक़ वॾा ख़तरनाक हूंदा आहिनि ऐं मूंखे ओठे खां वधीक हिन रबन मां ख़तरो थींदो आहे जेसिताईं रबन खे पूरो नथा कयूं तेसिताईं मूंखे राति जो सुकून सां निंड बि नथी अचे कमाल खान रबन एतिरो सवलो हिते न ईंदो खणी जो असां वटि हिते मीरा बि आहे पर पोइ बि रबन हिते अचण लाइ 1000 बार सोचींदो हाकिम खान सोचींदो उहो आहे जंहिंखे पंहिंजी मौत जो ख़ौफ़ हुजे रबन पंहिंजे सिर सां कफन ॿधी छॾियो आहे बाबा साईं कमाल खान सही पियो चए रबन जी दिलि मां मौत जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे जेकॾहिं जल्द खां जल्द उन मथां काबू न पातो वियो त हू असां समूरनि लाइ ख़तरनाक बणिजी वेंदो बाबू मूंखे पूरी उमेदु आहे त रबन हिते ज़रूरु ईंदो जेकर रबन हिते न आयो न त पोइ हुनखे फ़ोन ते मीरा जूं इज़तनाक रड़ियूं ॿुधाईंदुसि पोइ हू राति ॾींहुं हिकु करे रड़ियूं करे हिते पहुचंदो कमाल खान रबन जे इस्तक़बाल लाइ पंहिंजे हमराहनि खे तयारु करे छॾ उहे पहिरियों ई तयारु थी बीठा आहिनि रबन जे इस्तक़बाल लाइ
सलाम आए तो रबन जो एक मामूली औरत जे करे तो पंहिंजो पाण खे मौत जे हवाले करे छॾियो। जंहिंखे तूं मामूली औरत चई थो न कमाल खान, उहा मुंहिंजी इज़त आहे, मुंहिंजी साल आहे। वाह तो चीज़ आहे। जेकॾहिं मां हुजां न रबन त पंहिंजी ज़िंदगी बचाइनि अहिड़ियूं 10 ज़ालूं पाण ते कुर्बान करे छॾियां। इहो ई त फ़र्क़ु आहे तमे ऐं मूं में इमाम खान। मूंखे जेकॾहिं 10 ज़िंदगियूं बि मिलनि हा न त मां पंहिंजी इज़त ऐं ख़ैर जे मथां कुर्बान करे छॾियां हा। वरी हिन ॻाल्हि जी तो जहिड़े बेग़ैरत माण्हूअ खे सम्झ कोन्हे ज़ुबान संभाले ॻाल्हि रबन। जेको सिंध जाए न्याणी जी इज़त न करे उनखे असांजी क़ौम में बेग़ैरत चयो वेंदो आहे। रबन होश में कमाल खान, होश में। होश कर कमाल खान, होश कर। ई तोखे होश मां कढे थो। वॾो लीडर कीअं थींदे? होशी वञो कमीने खे वञी रंजीरनि में चकरियोसि। हिन सां मां पोइ ॻाल्हाईंदुसि। इहो सुठो फ़ैसिलो कई कमाल खान। तव्हां जहिड़े ज़ालिमनि जो वञ तमामु जल्दी थो। रबन तूं असांजो अंत ॾिसण लाइ ज़िंदा ई कोन बचंदी। हिन खां पहिरियां मुंहिंजी ज़िंदगी जो ॾीओ हमेशह लाइ विसाए छॾींदुसि।